नाज़िन उॾेरो लाल स्टेशन में ثقافتی ॾियारे जे हवाले सां सिंधी अदबी संगत पारां एहसास लाइब्रेरी में मुशाइरे जी महफ़िल मुनक़द कई वई। उन हवाले सां ॾिसूं गुल मोहम्मद हिंगोरो जी ही रिपोर्ट। असां वक्त मौजूद उॾेरो लाल स्टेशन में सिंध अदबी संगत पारां मुशाइरो कोठा विया। उन हवाले सां मेहरान टीवीअ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वंडनि अचो त खां सिंधी जेका तहज़ीब आहे उन जा असीं रखवाला आहियूं ऐं सिंधी ॿेट आहिनि जेके असीं उन्हनि जा रखवाला आहियूं ऐं इंशाअल्लाह असीं उन्हनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत हेठि सिरे हेठि जेको 6 डिसंबर ते पंहिंजो ثقافتی ॾियारो मल्हायो पियो वञे, इहो ॾाढी साराह जोॻो क़दम आहे ऐं हिन जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे, छो त असां जेकी तहज़ीब असां जेकी विसरी वई हुई माण्हुनि खां, ऐं उहो कंहिं दोस्त जे शुरू करण सां पोइ हींअर पूरी दुनिया में जिथे जिथे असांजा सिंधी माण्हू रहनि था उते ई असांजो ثقافتی ॾियारो ईद नुमा मल्हायो थो वञे। सिंध धरती जेका वॾी आहे ऐं पहिरीं इन जे हक़ जेको आहे सो सिंध जो ई आहे। जेके सिंध जा ॿेट हुजनि या कारूंझर जबल हुजे या जेके शहर हुजनि उहे सिंध जा आहिनि ऐं सिंधी जेके हाणे सुजाग आहिनि। इंशाअल्लाह ताला जेके सिंधी पंहिंजे ॿेटनि जी ऐं ॿियनि शयुनि जी जेका असां हिफ़ाज़त कंदा। कैमरामैन सजाद ॾे सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान टीवी, उॾेरो लाल।